वादे जी वेझो मिर्ज़ापुर जो रहवासी पीरसन अब्दुल रशीद शेख ऐं संदसि घर वारी गुरबत सबबि फाकाकशी ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है अब्दुल हकीम सैतो। वादे जी वेझो मिर्ज़ापुर जे शेख मौला वासी पीरसन अब्दुल रशीद शेख 15 सालनि जे वॾे अरसे खां गुरबत सबबि पंहिंजे घर वारी सौट आमना शेख सां भॻल टुटल जॻह में रहे थो। पीरसन ॿुधाए थो त पुट जो औलाद न आहे, अलाह ताला खे 9 धीअरुनि जो औलाद ॾिनी। गुरबत ऐं बीमार सबबि 7 धीअरूं अलाह खे प्यारियूं थी वयूं आहिनि ऐं 2 जवान धीअरुनि खे ख़ुदा वास्ते ॾेई शादी कराए संदसि जो घर आबाद कयो आहे। पीरसन ऐं संदसि घरवारी ॿुधायो त एॾे वॾे सदमे मिलण बैदि बि अहिड़ो बरसाती तूफ़ान आयो जो ठहियल घर बि किरी मिटीअ जो ढेर थी वियो। बरसाति अचे या तूफ़ान पाड़े वारनि जे घरनि ऐं उताकनि में वञी ॾींहं गुज़ारींदा आहियूं ऐं हुन वक़्तु को बि कमाइण वारो न आहे, जंहिं करे मानी गबे खाइण लाइ बि परेशान आहियूं। बाबा मूंखे पुट जी औलाद कोन आहे। न्याणियूं बाबा मूंखे हिन महिल 2 आहिनि। अलाह पाक 9 ॾिनियूं, 7 वापसि करे 2 आहिनि, परणाए छॾियूं आहिनि। बसि अलाह साईं पंहिंजे निगाह सां पाड़े वारा अलाह जे नाम जी मानी ॾींदा आहिनि या कपिड़ा बि ॾींदा आहिनि। असांजे वक़्तु त ईअं ई थो गुज़रे। बसि पोइ कुदरती ईअं ई शफ़ा अलाह खां वठंदा आहियूं, टिकी फ़की वठी स्टोर अथऊं, ईअं ई शफ़ा वठी अलाह खां मरी वियूं। अंदरि अंदरि कंहिंसां दाह कयूं, जॻह मां ठाहे न सघिया, ग़रीब आहियां, साम्हूं ठाहियां कोन ठाहे सघिया। इहो ईअं ई कॾहिं हिन कुंड सां वेठुमि, कॾहिं हाणे हीअं वेठो आहियां। अकेले सिर आहियूं, ॾाढो ॾुखियो वक़्तु कढियो आहे मींहं में तूफ़ान में। असांजो अर्ज़ु आहे ख़ुदा लॻे आगा साहब खे, गोश बख़्श खान मार नंढड़े खान साहिब खे, त ख़ुदा लॻे असां सां मदद कनि। बरसाति पवंदी आहे त एॾे अधा जंडे उतां कॾहिं वेंदा आहियूं, हिते हूंदा आहियूं सौट मां। बसि हिते सावण गर्मी हूंदी आहे, हिते ई हूंदा आहियूं। हे पाड़े में घर आहिनि अधा जंजा, ॾींदा आहिनि चांहि ॼने मानी राति जो ॾींहं जो ॾींदा आहिनि। रिलिन जी आहे उहा टंगी अथसि, बसि हिते वेहंदा आहियूं। अदा असां चऊं था त जुगो ठहिराइजो असांखे। घरड़ो काने को आहिनि इहे ज़ाल मुड़ुस ग़रीब पाड़े सां, पोइ हर टाइम ते असां पाड़े वारा हिननि जी निगाह कंदा आहियूं। जेको असांजो हाल ग़रीबनि जो आहे, मानीअ टुकुर थियो, ॻभो थियो, का टिकी थी, को फोटो थियो, इहा असां ख़ुदा कारण हिननि जी मदद कंदा आहियूं। पाड़े में ग़रीबनि अलाह जे लॻे मौला जे सदके हिननि जे हिन ग़रीबनि जी कनि मदद कनि, ग़रीबनि खे ठाराए ॾियनि। पीरसन ऐं संदसि घरवारी हिन वक़्तु बि दरनि में दीदूं लॻाए वेठा आहिनि त कॾहिं इंसानी रूप में मसीहा ईंदो, जेको असांखे झुगे ठाहिण सां गॾु हंध बिस्तरा ॾींदो, त जीअं असीं पंहिंजा रहियल ज़िंदगी जा 4 ॾींहं आसानी सां गुज़ारे सघूं। रिपोर्ट अब्दुल हकीम सैतो, आवाज़ TV न्यूज़ मध्य।